सिक्योरिटी फोर्सिस जूं बलोचिस्तान में कार्रवाइयों 10 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवण त सोराब ऐं मस्तोंग में ख़ारजी दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। सोराब में 7 ऐं मस्तोंग में 3 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि जे थाकनि खे असराइते नमूने निशानो बणायो। 2 औरत आपघाती हमले आवरनि ऐं 1 सहूलियतकार खे गिरफ़्तार कयो वियो। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, बारूदी मवाद ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। इलाइक़े में मौजूद 2 दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी। आज़म इस्तेकामत दहशतगर्दी खिलाफ मुहिम बिना फर्क जे पूरी कुव्वत सां जारी रहंदी। पाकिस्तान तरफां हूसी बाग़िन जी सऊदी अरब ऐं बहर अहमर में सामुंडी ॿेड़नि खिलाफ़ धमकियुनि जी सख़्त मज़म्मत। हिकु भेरो ॿीहर सऊदी ख़ुदमुख्तियारी जो अज़्म जो वर्जाउ परॾे आफ़ीस जे तर्जुमान चयो आहे त सऊदी अरब ऐं वापारी जहाज़नि लाइ धमकियूं क़बूलण जोॻियूं न आहिनि। पाकिस्तानी झंडे वारनि जहाज़नि खे नुक़सान क़ौमी सलामती लाइ ख़तरो सम्झियो वेंदो। पाकिस्तान पंहिंजी सामुंडी मफ़ादनि जे दिफ़ा लाइ ज़रूरी ऐं क़ानूनी क़दम खणण जो हक़ रखे थो। पाकिस्तान सऊदी अरब जी सलामती, ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सालमियत लाइ पंहिंजी मुकमल हिमायत जो वर्जाउ कयो आहे। समूरिन धुरिन खे आलमी क़ानून जो एहतराम ऐं तकरार खे घटि करणु घुर्जे। अमरीकी परॾे वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान वॾी मुश्किल में आहे। ईरान सां तकरार जो सिफ़ारती हल चाहिनि था। ईरान सां ॻाल्हियुनि लाइ तयारु आहिनि, पर उन लाइ वाइदनि जी पासदारी ज़रूरी आहे। हर मुल्क जा पंहिंजा मफ़ाद हूंदा आहिनि। सामुंडी लंघन ते कंहिं जो बि कंट्रोल क़बूल न कयो वेंदो। हाणोकियुनि हालतुनि में संजीदा कोशिशूं ज़रूरी आहिनि। अमरीका जा ईरान ते लाॻीतो 11 राति हवाई हमला। ईरान जे शहर तबरेज़, सैरिक बोशहर ते हमला। सेंटकाम जे बयान में चयो वियो आहे त अमरीकी फ़ौजुनि ईरानी फ़ौजी ऑपरेशन सेंटरनि, बहरी सलाहियतुनि, हवाई जहाज़नि जे हैंगरनि, ड्रोन स्टोरेज सहूलियतुनि ऐं फ़ौजी सामान जी बुनियादी ढांचे खे निशानो बणाए वियो। गुज़िरियल 3 महीननि दौरान ईरान हुर्मुज़ मां गुज़िरंदड़ 30 खां वधीक जहाज़नि ते हमलो कयो, जिन सवें मासूम माण्हुनि जी ज़िंदगियुनि खे ख़तरे में धिकियो ऐं आलमी लंघ आज़ाद चुरपुर खे मुतासिर कयो आहे। छिकटाण बावजूद हुर्मुज़ वापारी शिपिंग लाइ खुलियल आहे। पासदारान इनकलाब तरफां अमरीकी ड्रोन कुवैत में रेडार कॉम्प्लेक्स ऐं रेडार सिस्टम खे तबाह करण जी दावा। जारी कयल बयान में चयो वियो आहे त ईरान जे उत्तर ओलह में अमरीकी ड्रोन जहाज़ खे केराए तबाह कयो वियो। कुवैत में अली अल सलाम हवाई अॾे जे चौधारी लॻल हिकु टेक्निकल रेडार कॉम्प्लेक्स खे तबाह कयो वियो। बोबियान ॿेड़ ते हिकु वधीक रेडार सिस्टम खे पिणु निशानो बणायो वियो, जंहिं बैदि ऑपरेशन गैर फ़ाल थी वियो। इराक़ी कुर्दिस्तान में ईरान मुख़्तलिफ़ कर्दनि जे ठिकाननि ते हमला कया। दुश्मन खे सज़ा ॾियण जो ऑपरेशन जारी रहंदो। पाकिस्तान, कतर, मिस्र ऐं ॿियनि टियाकड़ मुल्कनि तरफां अमरीका ऐं ईरान खे 10 ॾींहनि जी जंग बंदी जी तजवीज़। अमरीका ऐं इसराइल 10 ॾींहनि जी जंग बंदी ऐं ईरान खे झुकाइण लाइ वॾे ऑपरेशन ते ग़ौर कनि पिया। अमरीकी वेबसाइट एक्सप्रेस दावा कई। रिपोर्ट में चयो वियो आहे त सदर ट्रंप कंहिं बि ऑप्शन बाबति अञा ताईं को क़तई फ़ैसिलो न कयो आहे। अमरीकी अमलदारनि मूजिबि ईंदड़ ॾींहनि में कंहिं बि रस्ते खे इख़्तियार कयो वेंदो, छाकाणि त डिघी ऐं लाॻीती जंग जारी रखण जी गुंजाइश घटिजंदी वञे पई। टियाकड़ मुल्कनि 10 ॾींहनि जी जंग बंदी जी तजवीज़ ॾिनी आहे, पर अमरीका ऐं ईरान उन ते को जवाब न ॾिनो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी ईरानी एटमी मर्कज़ ते हमले जी धमकी। संदसि चवणु आहे त नतनज़ में एटमी मर्कज़ ते जल्द हमलो थींदो, जंहिंखे रोकण लाइ ईरान कुझु न करे सघंदो। ईरान उर्दन में नुक़सान पहुचायो आहे। ॿिया मुल्क साथ ॾियनि हा त ईरान ईअं न करे सघे हा।
अमरीका ईरान जे एटमी ठिकाणनि ते हमले खां पासो करे हमलो कयो वियो त ख़िते में अमरीका ऐं उन जे इत्तेहादियुनि जे मफ़ादनि खे निशानो बणायो वेंदो। ईरान जी आला गिरियल अस्करी कमांड अमरीका खे ख़बरदार करे छॾियो। ख़ातिमुल अंबिया ब्रिगेड जो चवणु आहे त एटमी ठिकाणनि ते हमला ख़िते में जंग पखेड़नि जो कारण बणिजंदा। ट्रंप इंतजामिया ईरान सां जंग जारी रखण लाइ कांग्रेस खां $87 अरब घुरी वरिता। अमरीकी जंग वारे वज़ीर पेट हेगेस जे फंडिंग बाबति कमेटी आॾो पेश। संदसि चवणु आहे त ईरान सां जंग में $37.5 अरब ख़र्च थी चुका आहिनि। हीउ वक़्तु दिफ़ाई बजेट घटाइण जो न पर अमरीकी फ़ौजी जी ताक़त वधाइण जो आहे। आलमी ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ वधीक मुकमल बजेट जी ज़रूरत आहे। पाकिस्तान जे दौरे ते आयल ईरानी घरू वज़ीर इस्कंदर मोमनी जूं वज़ीर आज़म शहबाज शरीफ, फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां धार मुलाक़ातूं। वज़ीर आज़म पारां नार में हाणोकी चिकटार ते गहरी ॻणती जो इज़हार। समूरिन धुरिन खे सबर ऐं सहब जो मुज़ाहिरो करण ते ज़ोर ॾिनो। इस्कंदर मोमनी पारां ईरानी क़यादत तरफ़ां वज़ीर आज़म लाइ नेक ख़्वाहिशुनि ऐं ख़ैर सगाली जो पैगाम। इलाक़ाई छिकटान घटि करण में पाकिस्तान जी मुसलसल कोशिशुनि ऐं सिफ़ारती किरदार जी वाखाण। वफ़ाक़ी घरू वज़ीर पहुचण ते मोहसिन नक़वी तरफ़ां ईरानी मनसब जी आजियां गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। मुलाक़ात में लाॻापन, गॾियल वापार मज़बूत बणाइण ऐं इलाक़ाई सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेबट, दहशतगर्दी ऐं मंशियाती रोकथाम जी शोबनि में भाईवारी वधाइण जो फ़ैसिलो, गैर क़ानूनी इमिग्रेशन ऐं इंसानी स्मगलिंग जी रोकथाम लाइ सहकार खे हथी वठाइण ते इत्तफ़ाक़। नायब वज़ीर आज़म इसहाक डार टेटीं आसियान रीजनल फोरम में शिरकत लाइ मनीला पहुची वियो। इसहाक डार इजलास में पाकिस्तानी वफ़द जी क़यादत कंदो। आसियान रीजनल फोरम जी मौक़े ते पाकिस्तान इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते मौक़िफ़ पेश कंदो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾी वज़ीर इसहाक डार ऐं रूसी हममनसब सरगे लारूफ में मुलाक़ात, इलाक़ाई ऐं आलमी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट। मुलाक़ात में पाकिस्तान ऐं रूस तरफ़ां वापार, तवानाई, राब्ता ऐं ॿियनि शोबनि में गॾियल सहकार खे वधीक मज़बूत बणाइण जे अज़्म जो वर्चा। ॿिन्ही अॻवाननि ॿतरफ़े फोरम ते ताउन ऐं राब्तनि खे वधीक हथी वठाइण ते इत्तफ़ाक़ कयो। सीनियर सहाफ़ी सोहेल सागी जे 2 ॾींहं अॻु गुम थियल पुट फयाज़ अहमद जिंजी जी FIA पारां गिरफ़्तारी ज़ाहिर। नादरा जे असिस्टेंट डिप्टी डायरेक्टर खे कूड़ा सुञाणप कार्ड ठाहिराइण जे केस में गिरफ़्तार ॼाणायो। साणसि गॾु नादरा जा ॿिया अमलदार बि गिरफ़्तार कया विया। गिरफ़्तार थियलनि में डिप्टी डायरेक्टर फयाज़ अहमद जिंजी, असिस्टेंट डायरेक्टर इनामुल हक़, डिप्टी डायरेक्टर फयाज़ अहमद ऐं जुनैद अहमद शामिल। FIA तर्जुमान मूजिबि जाली दस्तावेज़ ठाहींदड़नि जो नेटवर्क बेनक़ाब थियो आहे ऐं दहशतगर्द अनसरनि सां राब्ते में निशानदेही थी आहे। जवाबदारनि ते अफ़गान शहरियुनि जा कूड़ा सुञाणप कार्ड ठाहिण, रिकॉर्ड में फेरफार करण जा इल्ज़ाम आहिनि। शुरूआती जांच दौरान नेटवर्क में दहशतगर्द अनसरनि सां राब्तनि जी निशानदेही थी आहे। वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं मुनज़िम ॾोहनि जे ख़ात्मे ताईं कार्रवाई जारी रहंदी। मोदी ख़ारिजी कमांडर हिकमत रोशान چې د ګلبدر ګروپ د شورا ممبر دا هغه سره رابطه وا و دغه رابطه ریاستي ادارې ته علم و چې هغه زه گرفتار کړل. د خارجي کمانډر مونا داسې فتوا وغوښتله چې د جهاد په نوم د سرمایه‌دارۍ نه د باطې وغوښتل جایز وي. همو ورکړله. خارجي کمانډر حکمت روشان مونا وبل زه په خپل کړی باندې انتهایی شرمنده و نادم یم چې هغه دا دغه نه زون بچ کو ځکه
چې دغه خلک د اسلام سره هیڅ قسم تعلق نشته ده، دا غیر اسلامي او غیر شرعي دي، دا د یو مسلمان قتل دی جایز ګڼي چې د قرآن په سره حرام دي، دغه د اسلام سره هیڅ قسم واسطه نشته. खारजी मददगार जी भत्ताखोरी ऐं मनपसंद फतवान बाबति छिरकाईंदड़ इंकशाफनि सां दहशतगर्दी जो वॾो नेटवर्क वाइको थी वियो। दहशतगर्दी लाइ मज़हब जी आड़ में मक़ामी खारजी मददगार गैर क़ानूनी मदरसनि ज़रिए फतवाउनि जो सहारो वठण लॻा। फितनल ख्वारी जी सहूलियतकारी में मुलविस गिरफ़्तार मौलवी ज़फ़रयाब जो चवणु आहे त संदसि तालुक़ जामिया निज़ाम अल उलूम बनू समेत जमियत उलमा इस्लाम जे हिकु ग्रुप सां आहे। खारजी कमांडर हुकूमत रोज़ान जो सरगर्म साथी ऐं गुल बहादुर शोरा जो मेंबर रहियो आहे। खारजी कमांडर जहाज जे नाले ते भत्ताखोरी सीड़पकारनि खे धमकाइण लाइ गैर शरई फतवा हासिल कंदो हो। खारजी सहूलियतकार जे इंकशाफनि खां पोइ गैर क़ानूनी मदरसनि खे नेशनल एक्शन प्लान हेठि DGRE जे इख़्तियारनि हेठि आणणु अणतर थी वियो आहे। हुकूमत जी अवाम सां ठगी पंटीह पैसनि जी मामूली लाथबत। पेट्रोल ₹4.93 महांगो करे छॾियो। पेट्रोल ₹4.93 महांगो थियण बैदि नई क़ीमत ₹320.73 थी वई। ₹7.15 वाध सां डीज़ल जी नई क़ीमत ₹367.21 मुक़रर। महांगाई जे मारियल अवाम लाइ हिकु नओं इम्तिहान। पेट्रोल एसोसिएशन तरफ़ां अॼु राति खां पंप बंदि करण जो ऐलान। जनरल सेक्रेटरी आल पाकिस्तान पेट्रोल पंप्स एसोसिएशन नोमान अली भट्ट जो चवणु आहे त रोज़ानी जी बुनियाद ते तेल क़ीमतूं मुक़ररु करणु क़बूल नाहिनि। पंपनि जो मार्जिन बि घटायो वञे। दाने वाले वफाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी आमरीकी हम मनसब स्कॉट बेसिन सां मुलाक़ात। पाकिस्तान ऐं अमरीका विच में इक़्तिसादी लाॻापनि, सीड़पकारी ऐं गॾियल सहकार खे हथी ॾियण बाबति ख़्यालनि जी ॾेवड़। परॾेही नाणे जे ज़ख़ीरनि में वाध ऐं पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियार क्रेडिट रेटिंग में बहितरी लाइ मार्केट ताईं रसाई जे हवाले सां आमरीकी सहकार जी ज़रूरत ते ज़ोर। मुलाक़ात में पाकिस्तान ऐं अमरीका विच में इक़्तिसादी सहकार खे वधीक मज़बूत बणाइण जे अज़्म जो इज़हार। सखर में घरेलू अणबणता मुर्सथा ज़ाल तशद्दुद करे घोटाले क़तल लेबर कॉलोनी फ्लैटन अंदर जवाबदार गुलाम शबीर शेख पंहिंजी घरवारी शबाना के क़तल करे फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾियो। मक़तूल औरत जे वारसनि जो चवणु आहे त कुझु महीननि खां ज़ाल मुड़ुस अंदर घरेलू मामलनि तां इख़्तिलाफ़ हलंदड़ हुआ। कराची में तेज रफ्तार गाड़ी फुटपाथ ते सुतल शख्स से हयाती खसे वरती। पुट जख्मी। डिफेंस फेज 6 बुखारी सिग्नल भरिसां हादसे में ख़ादिम हुसैन जी बाटी फोत थी वियो। 6 सालनि जो मासूम ज़ीशान ज़ख्मी। लाश ऐं ज़ख्मी खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। कोट गुलाम मोहम्मद भरिसां मज़दा ऐं मोटरसाइकिल में टक्कर, ॿ ॼणा फोत, हिकु ज़ख्मी। 9 मेल मोरी ते पुलिस पोस्ट अॻियां ख़ौफ़नाक हादसे में रबनवाज़ मीरजत ऐं अली हसन मीरजत थॾे ते फोत थी विया। मज़दा क्लीनर शारीनू सख़्त ज़ख्मी थी पियो। इतला ते पुलिस पहुची लाश की ज़ख्मी के अस्पताल मुंतकिल कयो। उमरकोट वेझो हादसे में नौजवान हयाती विञाए वेठो। मिठी रोड ते मोटरसाइकिल तां किरण सबब नौजवान अर्जुन कोहली फोत थी वियो। जगबाबाद वेझो मौलादाद फाटक वटां खदड़े फ़कीर जो लाश हथ। इतला ते पुलिस पहुची लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे त फोती खदड़े फ़कीर जी सुञाणप न थी सघी आहे। जिस्म ते तशद्दुद जा के बि निशान नाहिनि। वधीक जांच कई थी वञे।